आवामी आवाज़ टीवी ते ख़बर नशर थियण ते नोटिस वठंदे गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला नारी खे अस्पताल दाख़िल करायो वियो। डीएचओ घोटकी पारां डॉक्टरनि जी टीम साण करे गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला मिस्कीन न्याणी कविता मेघवाड़ जो इलाज कराइण लाइ एम्बुलेंस ते खणाए टीम सां गॾु गंबड़ पहुचायो। मीरपुर माथिया जो ॻोठ वड़ीमोहन कोरा जी रहवासी मेहरबान मेघवाड़ जे 18 वर्षनि जी न्याणी कविता मेघवाड़ 4 सालनि खां गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हुअण जी ख़बर आवामी आवाज़ टीवी ते नशर थियण जो डीएचओ घोटकी डॉक्टर अब्दुल रज़ाक मराणा नोटिस वरितो। अॼु सुबुह जो डॉक्टर एजाज प्रतापी समेत ॿियनि डॉक्टरनि जी टीम साण करे न्याणी कविता जे घर पहुतो, जिते हुन न्याणी खे खणाए इलाज ऐं गुर्दनि जी ट्रांसप्लांट लाइ खेसि गंबट अस्पताल दाख़िल करायो, जिते हुन अस्पताल जे डायरेक्टर ऐं माहिरनि सां मशवरे बाद संदसि इलाज शुरू कयो वियो आहे। इन मौक़े ते डीएचओ घोटकी डॉक्टर अब्दुल रज़ाक मराणा न्याणी कविता ऐं संदसि वालिद आवामी आवाज़ टीवी जा थोरा मञा। आवामी आवाज़ जी जेके तवसुस सां जेका असां वटि इहे इंफॉर्मेशन प्रॉम्प्ट जल्दी पहुचनि थियूं, उन ते असां खां जेतिरो थी सघे थो जल्द में जल्द अॼु जीअं असां हिन छोकिरी खे पंहिंजो गंबड़ जे डायरेक्टर सां ॻाल्हाए सभिनी सां ऐं इन नंढड़ी खे वरी शिफ्ट कयूं था। अलाह कंदो ऐं नंढड़ी जेका आहे पाण पंहिंजे पेरनि ते घुमी ईंदी। ऐं अहिड़ा ॿिया घणा इशू आहिनि हेल्थ जा या ॿिया सोसाइटी जा इशू आहिनि। आवामी आवाज़ हमेशह जेका आहे हिन खे उजागर कंदी आहे ऐं उन जे तवसुस सां काफ़ी मसइला हल थियनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk